मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर अशरफ शाह मूजिब सिंधी अदबी संगत सिंध जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक फुल सिंधी अदबी संगत शाख मटियारी जो दौरो कयो। उन मौक़े ते मशहूर ड्रामा राइटर शाइर आगाज़ ज़फ़र ऐं सिंध धरतीअ जो सुरीलो रागी ऐं सिंधी अदबी संगत हैदराबाद जो राब्ता सेक्रेटरी अनवर सोलंगी पिणु गॾु हुआ। सिंधी अदबी संगत शाख मटियारी जी सॼी सथ सिंधी अदबी संगत ज़िले मटियारी जो राब्ता सेक्रेटरी सैयद इमदाद अली शाह, नामियारे शाइर अदीब उदा सोलंगी, मटियारी शहर जे अदीबनि शाइरनि सहाफ़ियुनि ऐं उस्तादनि मोहतरम डॉक्टर मुश्ताक फुल जो शानदार आदर भाव कयो ऐं हिकु पुरवकार आजियाणो ॾिनो वियो। खेसि गुलनि ऐं अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत जे कारकुननि सां ॻाल्हाईंदे सिंधी अदबी संगत जे सरवाण डॉक्टर मुश्ताक फुल चयो त सिंधी अदबी संगत जे हिकु थियण लाइ असां हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। मूं या मुंहिंजे साथियुनि जी सोच में उहिदे खां वधीक सिंधी अदबी संगत अहम आहे। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत शाख मटियारी जो सेक्रेटरी ख़याल खत्री, नाचीज़ मेमुण, अयाज़ सिंधी, मज़हर मेमुण, असलम मेमुण, मोहम्मद रफ़ीक सुमरो, अब्दुल रज़ाक मेमुण, सोहराब ख़ान बाटी, सहाफ़ी मोहम्मद सिद्दीक़ जहेजो ऐं ॿिया शरीक थिया।